ओम शांति। अज मिठा मिठा श्री बाबा ब्रह्माजी तन द्वारा चवंता मीठे मीठे बार बाबा चवंता कि हाणे हिक बाप जी याद में रहूं ऐं बाप जी याद ॿियनि खे बि ॾियाराइणी आहे। छो जे हाणे असां भगवान जो यथार्थ नाम रूप खे पहचानियो आहे न। भई भगवान खे माण्हू अलॻि अलॻि नाम रूप में यादि था करनि त बि दुनिया में दुख वधे थो। त असांखे परमात्मा चई थो कि इहो सही तरीक़ो न आहे यादि करण जो। त इन करे असांखे पंहिंजो परिचय परमात्मा ते ॾिए थो कि तव्हां आत्मा सम्झी करे मूंखे निराकार रूप में यादि करो त तव्हांजा दुख दूर थींदा, त तव्हांजे जन जन्मांतर जे पापनि सां तव्हांखे मुक्ति। हिकु त यादि करिणो आहे, ॿियो सावधानी रखणी आहे कि हाणे मन वचन कर्म सां शुद्ध रहणो आहे। मतिलबु मन जा वीचार बि सुठा, मुख जा बोल ऐं कर्म, ईअं त माण्हू चईंदा सभई चईंदा आहिनि, लेकिन माण्हू करे नथो सघे न, छो जो उहो शक्ति ॾियण वारो परमात्मा आहे। त परमात्मा खे निराकार रूप में यादि ई नथा करूं त शक्ति नथी अचे। त हाणे जीअं जीअं असां निराकार रूप में यादि कंदासीं न त असांखे शक्ति ईंदी कि असां मन में सभिनि जे लाइ सुठो सोचूं, मुख सां सुठो ॻाल्हायूं, कर्म सुठा करूं। त ऐं जॾहिं रोज़ असां ॿियो परमात्मा असांखे चए थो भई तव्हां कुझु नथा बि करे सघो त मूंखे ॿुधायो। मुंहिंजे मन में अहिड़ा वीचार अचनि था, मुख सां मुंहिंजो ईअं शब्द निकिरी वेंदो आहे, कर्म मुंहिंजे ईअं थी वेंदा आहिनि। बाबा जीअं असांजो बाप माउ पीउ त आईसीं, हुन रीति सम्झाए त थो, पर टीचर वांगुरु सभु कुझु असांखे हुनजे बारे में शिक्षा बि थो ॾे। भई तव्हां हीअं कंदव त हीअं थींदो, हीअं कंदव त हीअं थींदो, त मूंखे ॿुधायो, मुंहिंजी राय ते हलो। गुरु ठही करे असांखे श्रेष्ठ मत बि थो ॾे। त परमात्मा हाणे छा थो चए कि हाणे मूंखे इन रीति यादि करो ऐं ॿियनि खे बि सेखारियो। इनखे चइबो आहे अव्यभिचारी यादि। भई पहिरियों भक्ति मार्ग में पहिरियों जॾहिं भक्ति शुरू थी न, तॾहिं सभी सिर्फ़ु हिकु निराकार खे ई यादि कंदा हुया। निराकार खे पंहिंजो शरीर न, ईअं त असांजी आत्मा बि निराकार आहे। जॾहिं असां आत्मा आहियूं बि परमधाम में रहंदा आहियूं त अशरीरी रहंदा आहियूं। हिन सृष्टि ते अची करे असां इहे शरीर रूपी चित्र वरितो आहे, लेकिन ये शरीर रूपी चित्र असांजो सदा जे लाइ त न रहंदो आहे न, सिर्फ़ु हिते पाठ वॼाइण लाइ वरितो आहे। ये परमात्मा बि निराकारी आहे, उहो असां जीअं पंहिंजो शरीर रूपी चित्र न वठंदो आहे। त पहिरियों जॾहिं भक्ति शुरू थी न त भॻवान खे भल माण्हू ॼाणंदा न हुया, भॻवान जे पूरे परिचय खे न ॼाणंदा हुया, लेकिन त बि परमात्मा खे सभु निराकार रूप में ही यादि कंदा हुया। कीअं शिव जो लिंग ठाहे करे। शिव बाबा निराकार आहे न, ऐं पहिरियों नाम बि सभिनि खे पतो हुयो कि भई भगवान जो नाम शिव आहे ऐं उहो निराकार आहे। त सोचता हुया भई द्वापर युग खां माण्हू देह अभिमान में अची वियो त भक्ति शुरू थी, त उहो निराकार खे यादि कीअं करनि, सभिनि सदा पंहिंजे साम्हूं कीअं रखनि, त लिंग ठाहे करे पूजा कंदा हुया हुनजी। छो जो द्वापर युग खां दुख शुरू थी वियो, माण्हू देह अभिमान थींदो हुयो न, देह जे बान में ईंदो हुयो। त बाबा चए थो पहिरियों तव्हां अव्यभिचारी भक्ति कंदा हुयो। हिन समय मुस्लिमनि में एतिरी शक्ति छो आहे? मुस्लिमनि खे माण्हू मुस्लिमनि सां डिॼंदा आहिनि, उन्हनि में एतिरी शक्ति छो आहे? छो जो उहे सिर्फ़ु हिकु निराकार खे यादि कंदा आहिनि। त बाबा चए थो हिकु अव्यभिचारी भक्ति कंदो आहे न कोई हिक जी, त उनखे फ़ाइदो बि आहे, उनखे शक्ति बि मिलंदी आहे। भई जीअं ॿार आहे, हाणे माउ पीउ जे चए ते हलंदो आहे त उहो ठीकु हलंदो आहे न। अगरि माउ पीउ जे अलावा हेॾा वेॾा जी माण्हुनि जी चए ते हले, उन्हनि खां राय सलाह वठी करे हलंदो, त कोई छा चईंदो कोई छा चईंदो, 10 माण्हू 10 सलाहियूं ॾींदा। त इन समय मनुष्य बि छो भटकियो आहे? भई अलॻि अलॻि माण्हू अलॻि अलॻि रीति भॻवान खे यादि था करनि त भटकिया आहिनि। त भॻवान वटि सही रीति उन्हनि जी भॻवान खे उहे यादि ई नथा करे सघनि।
त ईअं भटकी भटकी भॻवान जे यथार्थ नाम रूप खे ई भुलिजी विया आहिनि। त बाबा चए थो पहिरियों पहिरियों त अव्यभिचारी भक्ति कंदा हुया, सिर्फ़ु हिकु निराकार जो लिंग ठाहे करे हुनजी भक्ति कंदा हुयो, त उहो बि ठीकु हुई। लेकिन हाणे त तव्हां व्यभिचारी भगत थी विया आहियो। हाणे त भक्ति बि तमो प्रधान थी वई। जॾहिं भक्ति तमो प्रधान थींदी आहे न, तमो प्रधान भक्ति छा थींदी आहे? जॾहिं माण्हू विकार रूप विकारनि सां जेको शरीर ठाहींदो आहे न, हुनजी पूजा करण लॻी वेंदो। इनखे चइबो आहे तमो प्रधान भक्ति। हिन समय ॾिसो तव्हांजा गुरू जेका आहिनि, हुननि जी माण्हू पूजा कंदा आहिनि, हुननि जा फोटो रखी या हुननि जा पेर धोई करे पींदा, हुननि जी आरती उतारंदो आहे। इहा थींदी आहे तमो प्रधान भक्ति। काथे निराकार भॻवान अशरीरी, ऐं काथे असां भॻवान खे देहधारी रूप में पूजूं था, कण कण में पूजूं था। बाबा चए थो कण कण में चए उहो बि अलॻि, पेड़ पौधनि जीव जंतु जानवरनि में मञी करे पूजो था, उहो बि चलो उहो बि कयो थिए। लेकिन विकार सां शरीर ठहियल आहे, भले हुन विकारी शरीर में आत्मा जेकी आहे उहो परमात्मा खे आहे या भॻवान जी त पहचान भॻवान ई अची ॾींदा, भले हू भॻवान खे यादि थी करे, पर शरीर त मूत पतीली आहे न। शरीर त विकार सां पैदा थियल आहे न। शरीर कंहिंसां ॾींदे? सभिनि खे पतो आहे न। गुरु नानक बि चईंदो हुयो कि मूत पतीली कपिड़ा धोइण ईंदो आहे भॻवान असांजो। त तव्हां ओड़ो मूत पतीली कपिड़नि खे पूजो था, हुनजा पेर धोई करे था पियो। परमात्मा बि हिन सृष्टि ते ईंदो आहे त बि चईंदो आहे कि मां जे शरीर में ईंदो आहे न, हुनजे बसि मां अखियूं मुख ऐं कन यूज़ कंदो आहे। जायज़ सदा कर्म करणु सिखलाइण लाइ हथ यूज़ कंदमि। त भाव चए थो मां हिन पतित सृष्टि ते पेर न रखंदो। मां ब्रह्मा जे तन में अची करे बि हुनजे मुख कमल द्वारा तव्हांखे ज्ञान ॿुधाईंदो। त माण्हू तमो प्रधान भक्ति व्यभिचारी भक्ति में एॾा मुंझी आहिनि कि भॻवान खे पहचाने नथा सघनि। त बाबा हाणे इहे ई असांखे सिखाइण आयो। चलो तव्हां पहिरियों पहिरियों मुंहिंजे लिंग रूप जी पूजा कई, उहो बि ठीकु आहे। देवी देवता आहिनि जो मुंहिंजी पहिरीं रचना आहे। परमात्मा जी रचना पहिरीं कहिड़ा? देवी ऐं देवता। ॾिसो देवी देवताउनि खे माण्हू जेका बि गुरु संत सन्यासी देहधारी गुरु आहिनि न, जेका बि दुनिया में वॾा वॾा माण्हू जेके भॻवान सम्झी करे पूजनि था, उहो बि देवी देवताउनि जे मंदर में वञी करे सर झुकाईंदा आहिनि। छो? हाणे उहो त तव्हां त उन्हनि खे भॻवान सम्झी करे था पूजो, पर उहो त ख़ुदि बि देवी देवताउनि जे अॻियां सर था झुकाइनि। उहो त ख़ुदि बि कंहिंखे यादि था करनि। मतिलबु कि उहा असांखे भॻवान खे यादि करणु पंहिंजे तरीक़े सां सिखाइनि था। चलो उहो सुठा कर्म बि करणु सिखाइनि था। हीअं त माउ बाप बि सुठा कर्म करणु सेखारींदा आहिनि, भॻवान जो नाम जपणु सेखारींदा आहिनि। त तव्हां पंहिंजे पहिरियों माउ बाप खे ई पंहिंजो गुरु सम्झी करे पूजो न। त अलॻि देहधारी गुरुअनि खे जो ख़ुदि बि कंहिंजे अॻियां झुकनि था, उहो भॻवान कीअं थी सघंदो आहे? इहे असांखे बाबा सम्झ ॾियणु। परमात्मा चए थो पहिरियों पहिरियों त तव्हां फिर बि मुंहिंजी निराकार रूप में पूजा कयो। पोइ मुंहिंजी पहिरीं रचना देवी देवता छो सन्यासी संत सन्यासी छो देवी देवताउनि जे अॻियां मथो झुकाईंदा आहिनि? छो जे हुननि जी जॾहिं उहे हिन सृष्टि ते हुया न देवी देवता, तॾहिं हुननि जी आत्मा ऐं शरीर पवित्र हुयो। हिन समय आत्मा ऐं शरीर पतित आहे। त भल साधु संत सन्यासियुनि जी आत्मा पवित्र हूंदी, लेकिन शरीर त विकार जो पैदा थियल आहे न, त इहे त अपवित्र त थी न। त हिन करे उहो देवी देवताउनि जे अॻियां सर झुकाईंदा आहिनि, छो जो हुननि जी आत्मा ऐं शरीर ॿई पवित्र आहे। त बाबा चए थो मुंहिंजे रचना जेकी देवी देवता आहे, राधे कृष्ण लक्ष्मी नारायण राम सीता जी पूजा कयो, उहो बि ठीकु आहे। पोइ तव्हां तत्व जीव जंतु जानवरनि जी पूजा कयो त उहो त ठीकु न आहे। पोइ तव्हां कण कण में ठोके छॾियो, हाणे त तव्हां मनुष्यनि खे ई भॻवान सम्झी करे पूजो था। त हाणे हिन व्यभिचारी भक्ति खे छॾिणो आहे।
ऐं असांखे अव्यभिचारी अर्थात सिर्फ़ु हिक खे यादि करिणो। हाणे भक्ति जो समय पूरो थी वियो। हाणे बाबा चए थो भक्ति में जो तव्हां खेल खेॾंदा आहियो न, ॾिसो तव्हां सोचो हाणे सावन जो महीनो शुरू थी वियो। हाणे खां माण्हू दिवाली ताईं खेल ई खेॾंदो रहंदो, अलॻि अलॻि त्योहारनि में अलॻि अलॻि रीति सां खेल खेॾंदो रहंदो। कंहिंजी जानवरनि जी पूजा कंदा, कंहिं पेड़ पौधनि जी पूजा कंदा, चांद सूर्य जी पूजा कंदा, अलाए कंहिंजी पूजा कंदा रहंदा। त बाबा चए थो हाणे खेल खेॾणु छॾो, केॾो समय वेस्ट थींदो आहे न। समय ऐं पैसा भी तो लगता है न, भई ये भक्ति जा रीति रस्म ये सभु करण में माण्हुनि जो मथो ई भारी थी वेंदो, थकी वेंदा आहिनि। भक्ति बि थकाईंदी आहे। त बाबा चए थो मां इहो बि नथो चवां की हाणे तव्हां मूंखे लिंग रूप में यादि करो, मां त चवां थो सिर्फ़ु ख़ुदि खे आत्मा सम्झी करे मूंखे निराकार रूप में ख़ुदि बि यादि करो, ॿियनि खे बि सिखायो। इनखे चइबो आहे अव्यभिचारी यादि। हिक जी ई यादि में रहंदासीं न, जीअं ॿार हिक जे अंडर हूंदो आहे त ठीकु हूंदो आहे। ज्यादा माण्हू हुननि खे राय सलाह ॾींदा त हेॾे होॾे भटकी वेंदो। ईअं ई परमात्मा बि चए थो तव्हां मुंहिंजा ॿार आहियो त हाणे मुंहिंजे ई डायरेक्शन में हलो। कोई देहदारी नथो चए असांखे, निराकार परमात्मा थो चए कि मुंहिंजे ई डायरेक्शन ते हलो, मूंखे ई यादि करो, मुंहिंजे ई चए ते हलो, त इन सां तव्हांजो भलो अथव। न त पोइ वरी तव्हां हेॾे होॾे भटकी वेंदव। वरी पोइ माण्हू भटकी वेंदो न, ॾिसो गुरूअनि वटि वञे थो, अलाए कहिड़ा कहिड़ा साईं, अलाए कहिड़ा कहिड़ा माण्हू संत सन्यासी, अलाए छा छा काॾे काॾे वेंदो आहे, कंदो रहंदो आहे। उन्हनि सां प्रार्थना कंदा आहिनि असांजो इहो करे छॾियो, इहो ॾियो, इहो ॾियो। पोइ कुझु ग़लति थींदो आहे न त कंहिंखे दोषी ठाराईंदा आहिनि? भॻवान खे। त तव्हां हुन समय गुरू खे चओ न, चईंदा गुरू वटि वेंदा असांखे ॿार ॾियो, असांखे इहो ॾियो, इहो ॾियो। पोइ ॿार जनमियो, जनम ते ई बीमार थी करे वियो शरीर छॾी, पोइ चईंदो भॻवान असां सां ईअं कई। हाणे तव्हां पंहिंजे गुरू खां घुरियो, गुरू तव्हां चयो पैदा थियो त गुरूअ खे शुक्रिया था करनि, ऐं शरीर छॾे छॾे त भॻवान खे दोषी था ठहिराइनि। त असांखे हाणे ईअं न करिणो। इन करे परमात्मा ख़ुदि जी पहचान ख़ुदि ई ॾियणु आयो आहे। भॻवान हिन सृष्टि ते, परम धाम खां हिन सृष्टि ते छो आयो आहे? कलयुग की सृष्टि में भॻवान आयो आहे, कलयुग जे अंत में जी ख़ुदि जी पहचान ॾियारे। सिर्फ़ु बाबा चए थो मूंखे हिन रीति यादि करो, मूंसां ॻाल्हियूं करो, मूंखे पंहिंजो दुख ॿुधायो, मुंहिंजे चए ते हलो, सभु बोझ मूंखे ॾियो। इनखे चइबो आहे अव्यभिचारी यादि में रहणु। हिकु बाप जी यादि में रहण सां असांजे जन जन्मांतर जा पाप बि भस्म थी वेंदा आहिनि, ऐं बाप जी मदद बि मिलंदी आहे। बाबा चए थो कर्म कंदे हुए बि ॿारनि खे मूंखे यादि करिणो। कर्म कंदे हुए परमात्मा खे यादि करण सां छा थींदो? असांखे बाबा जी मदद मिलंदी आहे। भई असां सां गॾु हीअं त देहदारी माण्हू हिक ॿिए सां गॾु कमु कंदा आहिनि। घर में सम्झो जेका बि माण्हू आहिनि, सम्झो कुझु बि कमु करनि था, हिक ॿिए सां गॾु करनि था, लेकिन असांखे परमात्मा सां गॾु दैहिक रूप में त माण्हू आहिनि, लेकिन असांजे मन बुद्धि में उहो यादि रहे कि मूंसां गॾु परमात्मा बि कमु थो करे, त असांखे हुन कम में एक्स्ट्रा मदद मिलंदी आहे। ऐं उहो कमु जॾहिं असां ख़ुदि खे आत्मा सम्झी करे परमात्मा खे यादि करे कर्म कंदा आहियूं न, भले ॿिया माण्हू बि हुजनि असां सां गॾु कर्म कंदा, लेकिन मन ऐं बुद्धि में हिननि जी यादि रहे। जीअं कंहिंसां बि तव्हां कमु था करो, लेकिन मन में ॿिया वीचार था हलनि, त तव्हां मन में परमात्मा खे साथी ठाहे छॾियो। त हुन सां छा थींदो? परमात्मा जी यादि जी शक्ति सां असांखे उहो कर्म कंदे हुए बि थकावट न थींदी। अॼु माण्हू जल्दी थो थकी वञे, छो? भले कर्म एॾो न कंदो, लेकिन थकी जल्दी छो वेंदो आहे? तो चईंदा आहिनि हिन जो शरीर कमज़ोर आहे। हा, कंहिंजो कंहिंजो शरीर बि कमज़ोर हूंदो आहे, पर बाबा चए थो हिकु ॻाल्हि इहा बि आहे छो त हिकु ई आत्मा आहे। हिकु ई आत्मा मन द्वारा सोचे बि थी, हिकु ई द्वारा बुद्धि द्वारा निर्णय बि करे थी, शरीर सां कम बि कराए थी,
अगरि असां मन में ॿियो कुझु सोचंदा रहंदासीं ऐं शरीर सां तव्हां ॿियो कुझु कमु था करो त ॾिसो आत्मा जी एनर्जी, आत्मा जी शक्ति सोचण में बि लॻे थी ऐं हथ पेरनि सां कमु करण में बि लॻे थी। ऐं कई बार माण्हू मुख सां बि ॻाल्हाईंदा रहंदा आहिनि। त सोचो हिकु आत्मा जी एनर्जी किथे किथे थी लॻे। ऐं आत्मा जी एनर्जी सां असांजे शरीर में जेकी रोटी आहे, जेकी बि चीज असां खाऊं था उहो पचे बि थी। हिकु ई आत्मा रोटी बि पचाए थी, मुख सां ॻाल्हाए बि थी, मन सां सोचे बि थी, हथनि पेरनि सां कमु बि करे थी। त अगरि असां फालतू ज्यादा सोचंदासीं, फालतू ॻाल्हाईंदासीं त एनर्जी ख़तम थी वई न। हथ पेरनि सां कमु त थोरो ई कयो, लेकिन फालतू ॻाल्हाइण ऐं सोचण में एनर्जी ज्यादा ख़तम थी वई। अॼु माइंड जे मथां सभु डिपेंडेंट आहिनि। उहो ई कमु असां ख़ुदि करूं त कलाक में सभु थी वेंदो, साफ़ सुथिरो बि थी वेंदो। माईअ जो इंतज़ारु कंदा तेसि ताईं सोचंदा रहंदा, ईंदी न कीअं चईंदासीं, त एनर्जी शक्ति आत्मा जी त सोचण में ख़तम थी वई। पोइ तव्हां उहा आई, पोइ हुन सां ॻाल्हायो कयो, हीअं कर हीअं कर हीअं कर, उहो त पंहिंजी जीअं तीअं करे करे हली वेंदी। पोइ चईंदा ॾिस इहे बि साफ़ न करे, इहे बि, मां त ॾाढी थकी वई आहियां। अरे तव्हां कमु त कुझु न कयो, छो थकी वियासीं? सुबुह खां सोचूं पिया माई ईंदी, इहे साफ़ कराईंदसीं, चईंदसीं ईअं नथी करे ईअं नथी करे। सोच में शक्ति ख़तमु, हुनखे चयो उहो ख़तमु, जो सां माण्हू चईंदा आहिनि हुनखे डांटता कंदा आहिनि उहो ख़तमु। ॿियो हुनखे डांटंदासीं त हुनखे दुख थींदो त हुनजो पाप ॿियो, हुनजी बदवायूं ॿियो, त केॾो घाटो थी वियो न। तंहिंखां सुठो त कलाक में असां ख़ुदि ई घर खे साफ़ सुथिरो करे रखूं, पंहिंजो कमु करे रखूं, त एनर्जी बि बचंदी ऐं शरीर बि सुठी रीति हलंदो रहंदो। बाबा जे संग में रही करे कर्म कंदासीं त थकावट बि न थींदी, ॿियो ई असां मज़ो ईंदो पाण खे। पोइ ॾिसो त केॾो समय त माइनि खे था यादि करो, कम वारी माइनि खे माण्हू केॾो यादि कंदो, ओतिरो समय त परमात्मा जी यादि में रही करे कर्म करो आहे त फ़ाइदो बि थिए हा। परमात्मा जी यादि में रही करे कर्म करूं त असांजा पाप बि धुलिजी वञनि हा, परमात्मा खे यादि करे हथ पेर बि हलनि हा। हथ पेर हलनि हा त बीमारियूं आप ई ख़तम थी वेंदियूं आहिनि। माण्हुनि खे बीमारी छो थी थिए? अॼुकल्ह कमु करण वारनि खे बीमारी नथी थिए। माई रोज़ अचे थी कमु करणु, कपिड़ा धोइण, बुढा माण्हू बि कपिड़ा था धोइनि, त बि हुननि खे एॾी वॾी वॾी बीमारियूं नथी ठहनि। जेका घर में वेठा आहिनि न, वेठे वेठे माइनि जे मथां ऑर्डर था हलाइनि, एॾे ओॾे जेका बि फालतू कमु करनि था, एॾे ओॾे जी ॻाल्हियूं ईअं, उन्हनि खे वॾी बीमारी थी थिए। बाबा चए थो उहा माई खे जेकी तव्हां कमु करे थी वञे न, उनखे तव्हां ॿियो डांटो था करो था त उहो बि त बोझो चढ़ंदो आहे न। पिछले जन्मनि जो त आईसीं। ॿियो तव्हां खाओ था, 3 टाइम खाओ था ऐं शरीर खे हलाईंदासीं न त रोटी पचदी कीअं अंदरि? पचण लाइ शरीर खे हलण फिलण बि त ज़रूरी आहे न। सिर्फ़ु फ़ोन ते वेही करे ॻाल्हाईंदासीं ऐं सोचंदा रहंदासीं या माइंड जे मथां ऑर्डर हलाईंदासीं त रोटी पाणी पची वियो छा? त पचे न त उहो शरीर जे अंदरि ई वेठो आहे। त पोइ अलॻि अलॻि की रोटी अगरि असां ॿाहिरि रखूं ज्यादा 2, 3, 4 ॾींहं ईअं रखूं कीड़ा ईंदा न ईंदा? उअं ई रोटी पची न आहे, शरीर जे अंदरि वेठी आहे ऐं तव्हां रोज़ खाओ त अञा 4 ॾींहंनि जो पचियो ई न आहे, उहो ई शरीर जे अंदरि पई करे कीड़ा था थी वञनि, पोइ बीमारियूं थी थियनि। त इहे अलॻि अलॻि कीड़ा जेका थींदा आहिनि न, इन कीड़े सां इहा बीमारी हिन करे ई थींदी आहे। अगरि तव्हां हथ पेरनि सां ज्यादा कमु नथा करो त थोरो खायो, लाइट खायो, 1 टाइम खायो, बाक़ी समय लाइट खायो। त जेतिरो थी सघे न ख़ुदि पंहिंजो कमु करो, एटलीस्ट पंहिंजो कमु त असांखे ख़ुदि करणो खपे। त हिन रीति असांजो परमात्मा जी यादि में रही करे कर्म बि कंदासीं त आत्मा बि शक्तिशाली थींदी वेंदी, शरीर बि तंदुरुस्त रहंदो, त फ़ाइदो थी वियो न। त तव्हांजा पैसा आपे ई बची वेंदा, डॉक्टरनि खे बि न ॾियणो पवंदो, माइनि खे बि न ॾियणो पवंदो। त इहे बचत बाबा असांखे सिखाए थो।
अॼु माण्हू जेतिरो पैसो कमाए थो लेकिन ख़तम ई थो थिए, बचे ई नथो। छो? ज्यादा पैसो माण्हू कंहिंखे थो ॾे? डॉक्टरनि खे, मायुनि खे थो ॾे। ॿियो जेको ख़ुदि थोरो बहुत खाए थो हुन सां ॿियो बीमारी तो कुझु पैसे जो सुठी रीति यूटिलाइजेशन बि नथा करनि ऐं महिनत बि केॾी था करनि। त बाबा ॾिसां कीअं चइण आयो आहे कि कर्म कंदे हुए मूंखे यादि करो त मुंहिंजी मदद तव्हांखे मिलंदी। ऐं जीवन में असांखे न परमात्मा जी यादि में रही करे असां सभु प्रकार जो कमु कंदासीं न, असांखे जीवन में उमंग उत्साह बि ईंदो। ॾिसो तव्हां जॾहिं तव्हां ख़ुदि कमु करणु लॻी वेंदा न त सम्झ में ईंदो आहे ईअं बि करूं, ईअं बि करूं, ईअं बि करूं। त जॾहिं मन सुठी सुठियूं ॻाल्हियूं सोचंदो आहे न त मन बिज़ी थी वेंदो आहे, त जीवन में उमंग उत्साह ख़ुशी वधंदी वेंदी आहे। इन करे हाणे त ऐं थकाण अथक बि थी वेंदासीं, छो जे बाबा जी शक्ति सां असां कमु त बाबा चए थो मुंहिंजी यादि में तव्हां पैदल पैदल हलो त कॾहिं बि थकंदव न। आत्मा परमात्मा जी यादि में हले थी, परमात्मा खां आत्मा खे शक्ति मिले थी, त आत्मा में जेकी शक्ति हले अचे थी उहा आत्मा उन शक्ति सां शरीर खे हलाए थी, त शरीर में थकावट बि न थींदी। त बाबा जो चए थो हिक खे यादि करो, यादि करण जी आदत विझो। घर में ॾिसो तव्हांजे जेका मंदिर ठाता अथव हुन में भॻवान जी घणे टाइप जी मूर्तियूं रखी अथव, तव्हां ख़ुदि ई ॾिसिजो अॼु त सोचिजो भॻवान त निराकार आहे, मां हुनजी एॾी सारी मूर्ति छो रखियूं आहिनि? इहे सभु भॻवान जा रूप थी सघंदा आहिनि छा? जॾहिं भॻवान चए थो मां कोई शरीर रूपी चित्र वठंदो ई न आहियां ख़ुदि जो, त मां छो एॾे रूपनि में भॻवान खे पूॼां थी? रोज़ रोज़ हुन मूर्तियुनि खे सनानु कराईंदा, कपिड़ा पाराईंदा, आरतियूं कंदा, भोग लॻाईंदा, मां छो उन में तव्हां घणो समय वेस्ट कंदव? सम्झो तव्हां वटि केॾी सारी मूर्तियूं हूंदियूं, ही सभु ग्रंथ शास्त्र जेका सुखमनी जपजी साहिब आहे उहो त पढ़ण जे लाइ आहे न, हुनखे पढ़ी करे हुनजो अर्थ कढी करे हुन में जेकी शिक्षा लिखियलु आहे उहा सम्झी करे धारण करे हलो न। अॼु ॿार अगरि पंहिंजी किताबुनि खे कपिड़े में लपेटे करे बैग में ई रखी छॾे ऐं हुनखे बसि हिकु बार ईअं सुबुह शाम बसि थोरी कढी करे पढ़े ऐं वापसि रखी छॾे ऐं कुझु सम्झे न, कुझु हुन में परिवर्तन न अचे, त तव्हां चईंदा न तूं रोज़ पढ़े थो तोखे इहो ई न पतो अथई। त परमात्मा बि चए थो चलो तव्हां रोज़ सुखमनी जपजी साहिब पढ़ो था, ग्रंथ शास्त्र पढ़ो था, गीतायूं पढ़ो था, पर सम्झ में त तव्हां बिल्कुलु बि हिन समय दुनिया में कंहिंखे सम्झे ई न आहे। चवनि था राम देवता आहे, सीता देवता आहे, राम जी सीता कीअं चुराए सघंदा आहे कोई? राम खे तव्हां भॻवानु सम्झी करे पूॼो था, त तव्हां एॾी रामायण वादे जो पढ़ो था, चओ था राम जी सीता, लेकिन सम्झियो अथव कि राम खे असां भॻवान जे रूप में पूॼूं था, जे राम भॻवान ऐं सीता भगवती, सीता भॻवान जे रूप में तव्हां पूॼो था, उनखे एतिरी सम्झ न आई, एतिरी परख शक्ति न हुई उनखे, त उहा असांखे छा ॾींदी परखण जी शक्ति? बाबा परमात्मा त असांखे सिधो सिधो ॿुधाईंदो। जेको कृष्ण कंस जी बुरी शक्ति खे ख़तमु नथो करे सघे, उनखे मारे थो, उहो असांखे छा शक्ति ॾींदो? त असांखे बि मारणो खपे न। जॾहिं कृष्ण चए थो कंस बुरो आहे हुनखे मारियो मां, तव्हां बि घर में कोई बि बुरो कमु करे त मारे छॾो, जीव जंतु जानवरनि खे मारो न, पोइ ड्रिजो छो था? त परमात्मा असांखे सिधो सिधो ॿुधाइण आयो कि जेको तव्हां पढ़ो था हुनखे कपिड़े में लपेटे करे न रखो, हुनखे अलॻि अलॻि कपिड़ा पाराईंदा, ईअं कंदा, इहे खेल खेॾणु बंदि करो। हाणे जेको पढ़ो था हुनजो अर्थ सम्झी करे सम्झो इहा ॻाल्हि ठीकु आहे न आहे, ठीकु आहे त मूंखे जीवन में कीअं धारण करणु करे हलणो आहे। सिर्फ़ु मूर्तियुनि जी पूॼा न ठाहियो, पूॼा न करो, उन्हनि जी आरतियूं न उतारो, हीअं सोचो हिननि छा कयो? भई गुरु नानक देव त परमात्मा खे यादि कई न, त
त तव्हां जी गुरु नानक देव जी मूर्ति रखी करे वेठा आहियो घर में, उन मूर्ति खे ॾिसी करे सिखो कि हीअ परमात्मा जी यादि में वेठो त मूंखे बि हुन जी यादि में वेहणो न, मां हिन जी यादि में छो वियां। ईअं रखी करे ईअं रखो बि था त अर्थ सम्झी करे रखो। कृष्ण जो मूर्ति रखो था, हाणे कृष्ण सर्वगुण संपन्न 16 कला संपूर्ण संपूर्ण निर्विकारी अहिंसक मर्यादा पुरुषोत्तम, त मां अहिड़ी आहियां। त इहे असांखे ईअं बाबा चईंदो आहे कि मूर्तियूं बि रखो था त कुझु सिखो, भई हिननि छा कयो उहो मां करां थी त मां हुन मूर्ति खे घर में रखण जे लाइ लाइक़ु आहियां, न त कोई फ़ाइदो न आहे। माण्हू चईंदा तव्हां गुरु नानक देव खे पूजदा आहियो त तव्हां त परमात्मा खे यादि करो ई नथा, तव्हां त देहदारियुनि खे यादि था करो। त इन करे बाबा जेकी शिक्षा थो ॾिए सम्झी करे जीवन में धारण करे हलणो। अच्छा मीठी मीठी सिकल ते ॿारनि खे माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी असां सभिनि रूहानियुनि ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। वरदान आहे बाप जी मदद द्वारा उमंग उत्साह ऐं अथक पंज अनुभव करण वारा कर्मयोगी ठहो। कर्मयोगी ॿारनि खे कर्म में बाप जो साथ हुजण जे कारण एक्स्ट्रा मदद मिलंदी आहे। कोई भी कम भल केतिरो भी मुश्किल हुजे, लेकिन बाप जी मदद उमंग उत्साह हिम्मत ऐं अथकपन जी शक्ति ॾियण वारी हूंदी आहे। बाबा खे यादि करे असांखे छा मिलंदो? उमंग उत्साह हिम्मत अथकपन जी शक्ति मिलंदी। जे कार्य में उमंग उत्साह हूंदो आहे उहो सफल ज़रूर थींदा आहिनि। मतलब अगरि असां कोई कार्य उमंग उत्साह में करूं था त सफलता ज़रूर मिलंदी। बाप पंहिंजे हथ सां कमु न कराईंदो आहे, लेकिन परमात्मा असांखे मदद ज़रूर ॾींदो आहे, असांखे सम्झ ज़रूर ॾींदो आहे, असांखे शक्ति ॾींदो आहे। त बाप ऐं बाप तव्हां ऐं बाप अहिड़ा कर्मयोगी स्थिति में स्थित रहो त कॾहिं बि तव्हांखे थकावट न लॻंदी। अगरि तव्हांखे पंहिंजे जीवन में थकावट ख़तमु करणी आहे त सदा परमात्मा खे यादि करे कर्म करो। स्लोगन आहे मुंहिंजे में ई आकर्षण हूंदो। भई जॾहिं असां चईंदा न मुंहिंजो मुंहिंजो मुंहिंजो, ॾिसो असां चऊं मुंहिंजो रुमाल, त रुमाल में केॾी आकर्षण थी वेंदी आहे न। त इहो जेको मुंहिंजो शब्द आहे न, इहे असां परमात्मा जे लाइ यादि करूं कि मुंहिंजो परमात्मा बाप आहे, मां आत्मा आहियां ऐं बाक़ी सभु तुंहिंजो थी। मां आत्मा आहियां, मुंहिंजो परमात्मा बाप आहे ऐं बाक़ी जेको बि मुंहिंजो मुंहिंजो कंदा आहियो न, ये रुमाल बि तुंहिंजो थी, मतिलबु परमात्मा तुंहिंजो थी। इहो घर संपत्ति ॾिसिजो, अॼु चेक कजो मां कंहिं समय मुंहिंजो थी चवां, उहो सभु अॼु तुंहिंजो करे छॾिजो। तुंहिंजो अर्थात परमात्मा ऐं मुंहिंजो केरु आहे? मुंहिंजो परमात्मा। हिकदमि दिलि सां जिगर सां जीअं तव्हां पंहिंजे ॿार खे चईंदा न इहे मुंहिंजा ॿार आहिनि, हू चओ मुंहिंजो परमात्मा बाप आहे। अच्छा ओम शांति। बाबा खे यादि करो।